ओ पीर जुड़ियल शाह पछमाई ॾिस किताब थिए का दिल राज़ी ओ मिले का मुबारकी मुझे महबूब जे मिलण जी भाऊ मामन ख़बर ॿुध ही पीर पछमाई शायदि उमरकोट जो आहे उनजो तावीज़ ऐं सॻो जाम हले थो उन वठी शाइर राणो चांडियो असीं गॾिजी पुगासीं अॼु के दोस्त मिलण फतू जत बागाई पिया नंढड़ो बादल आहे बचू दला बचू जता ऐं ओसमान दुकान वारो आहे ऐं जान मोहम्मद हिंगो जो आहे ॾिसी हुनखे चए पियो साईं जुड़ियल शाह मूंखां महबूब विछड़ी वियो आहे हाणे तूं किताब ॾिस असांजो मेलाप थींदो या न थींदो पर ॾिसी छा पियो चवे ॾिस किताब ऐं पीर जुड़ियल छो पियो थधिड़ा तूं साह खणी चई कोन अव्हां जा मेला थींदा अञा ॾुख नसीब में जाम ईंदा तुंहिंजी पंहिंजी लिखियल क़िस्मत में अञा ॾुख नसीब में जाम ईंदा ॾिसी किताब पीर जुड़ियल छो पियो थधिड़ा साह खणी चई कोन अव्हां जा मेला थींदा अञा ॾुख नसीब में जाम ईंदा किस्मत में दुख नसीब में जाम ईंदा
इंदर सां जिनाई ख़बर ॿुध ॻाल्हि ॿुधी पीर जुड़न जी राणो ॾाढो परेशान थियो परेशान थियो ॻाल्हि ॿुधी पीर जुड़न जी राणो ॾाढो परेशान थियो परेशान थियो सूठीअ शाख खां पुनरी शहार ॾींदे चरियन वारा चकर तोखे माण्हू अचरियो चवंदा अञा ॾुख नसीब में जाम ईंदा तोखे माण्हू अचरियो चवंदा अञा ॾुख नसीब में जाम ईंदा ॾिसी